अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे राशिद कुरैशी जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट तरफ़ां जोड़ियल टीम तरफ़ां सिंध अंदरि स्पेशल एजुकेशन स्कूलनि जो मुआइनो कयो वियो। उन सिलसिले में सूबाई सेक्रेटरी स्पेशल एजुकेशन अख़्तियार हुसैन बुगटी, असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध सैयद हुसैन शाह पंहिंजी जोड़ियल टीम नूर मोहम्मद जोयो, मोहम्मद अमीन मेमण, जामन दास राठी ऐं फरमान अली टांवरीअ सां गॾिजी शिकारपुर जे लखीदर भरिसां क़ाइमु माज़ूरनि वारे स्कूल खां अलावा इलाहाबाद कॉलोनीअ में क़ाइमु माज़ूर ॿारनि जे स्कूल RCMHC जो दौरो कयो। दौरे दौरान डिप्टी डायरेक्टर मैडम ज़ैदा काकेपोटरो बि साणनि गॾु हुई। आयल महिमाननि स्कूल ऐं सेंटर जे दौरे दौरान रिकॉर्ड बि चेक कयो ऐं स्पेशल शागिर्दनि सां मुलाक़ात पिणु कई। जॾहिं त RCMHC सेंटर शिकारपुर जे अङण ते ॿूटो पोखे दुआ पिणु घुरी। होॾां डिप्टी डायरेक्टर ज़ैदा काकेपोटरो साफ़िन खे ॿुधायो त पूरे सिंध जे स्पेशल ॿारनि जी स्कूलनि जो मुआइनो करण लाइ सिंध हाई कोर्ट तरफ़ां टीम जोड़ी वई हुई, जंहिं शिकारपुर पहुची दौरो कयो ऐं रिकॉर्ड चेक कयो। दौरे दौरान सेक्रेटरी तोड़े ऐं उन जी टीम शामिल मेंबरनि इत्मीनान जो इज़हार कंदे ॿिए तरफ़ सेक्रेटरी तरफ़ां रुस्तम रोड ते क़ाइमु स्पेशल एजुकेशन जे ज़बून हाल सेंटर जो मुआइनो बि कयो, जिते मुआइने दौरान डिप्टी डायरेक्टर ख़ातिरी कराई त उन ज़बून हाल सेंटर के ॿीहर बहाल कराइण लाइ जल्द फिजिबिलिटी रिपोर्ट। मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।